उधर में खाधा आहिनि ज़ख़्म हजार, धंधो पाणी आए न, थधी लगी पई आहे बाजार। अरे भैया पेरनि में ब्रेक ही कान्हे। अरे वांगण ब्रेक हथनि में हूंदी आहे हिन में। अच्छा मम्मी त ब्रेक पेरनि सां हणंदी आहे। ओ बिना डॉक्टरी पूरी किए पेशेंटनि खे हथ न लॻाइबो थी। कहिड़ो पेशेंट? मतलब बिना लाइसेंस से गाड़ी न हलाइबी थी। हाणे मां कार हलाए ॾेखारियांव तव्हांखे। तूं पाण खे पंहिंजे पेरनि सां हलाए ॾेखार। हेॾिया अरे दीदी आई थी भेलपूरी खाइण। मनायो जुमो था, उस में ॿारनि सां घुमो था। मम्मी बिल्डिंग्स में गेम्स ही ना हुयो। अरे मां फ्लैट ॾिसण वई हुयमि। तव्हां फ्लैट पोइ ॻोल्हियो, पहिरियों मुंहिंजे लाइ छोकिरी ॻोल्हियो। अरे बस कर भाई। अरे पटाटनि जे बिना केर बीह नथो ॾे। बिना फ्लैट जे पीउ पंहिंजी धीउ नथो ॾे। शड़ियाण मां पंहिंजे लाइ फ्लैट थी ॻोल्हियां। तव्हां छा कंदव? नओं फ्लैट पहिरियों ई तव्हांजो एॾो वॾो फ्लैट आहे। बर्थडे ते 70 माण्हू घुरायूं। पासे वारा अची पुछनि था मां जॾहिं करायां हाल में तव्हांजे। मूंखे हाणे लग्जरियस घर खपे, टेरेस गार्डन हुजे ऐं वॾी बालकनी हुजे। अच्छा असांखे बिल्डिंग में प्ले एरिया खपे। जीअं तव्हांजो डिमांड्स आहिनि न, तव्हांखे श्रीकांत 90 में फ्लैट ॾिसणु खपे। हारे मां नालो ॿुधियो आहे, उहो किथे आहे? पासे में ही आहे न, न्यू शाही बाग में। अच्छा कांटेक्ट कयो मनीष खेमचंदानी सर सां, जे रियल एस्टेट कंसल्टेंट। तव्हांखे बिल्डिंग में 25+ एमिनिटीज मिलदियूं। और नाइट स्पा काॾे वेंदा आहियो तव्हां? जिम ते। हा जिम ते वेंदा आहियो न तव्हां सेल्फियूं कढण। मां वर्कआउट करण वेंदी आहियां। उहो हाणे तव्हांखे बिल्डिंग में ई मिलंदो। ॿाहिरियां पैसा बची विया न। हल न ॾिसी अचूं फ्लैट। हलो न, सैंपल हाउस रेडी अथव, पर वठिणो पवंदो। फ्यू यूनिट्स लेफ्ट अथव। तव्हां भी ॻोल्हियो था 3 BHK लग्जरियस फ्लैट्स। अहमदाबाद जी प्राइम लोकेशन न्यू शाही बाग में विद किड्स प्ले एरिया। त जे रियल एस्टेट कंसल्टेंट खणी आया अथव तव्हांजे लाइ श्रीकांत 90। एमिनिटीज हेडियो के लाइव सेट थी वेंदी। डबल बेसमेंट पार्किंग, 2 ग्रैंड फोयर्स, बैंक्वेट हॉल, 24/7 सिक्योरिटी, जिम, इंडोर गेम्स, नियर बाय ही शॉपिंग मॉल आ, एयरपोर्ट, इंटरनेशनल स्कूल, गिफ्ट सिटी, अगोरा मॉल। सैंपल हाउस विजिट लाइ जल्दी कांटेक्ट कयो। जे के रियल एस्टेट कंसल्टेंट। हाणे रथ यात्रा जो ऑफर भी चालू अथव।